रसो खैर साईं ॿिया कहिड़ा हाल हाल चङा आहिनि तुंहिंजा हाल कहिड़ा आहिनि हा शुक्र आहे ही थंभो किरी बंदी बसि तंबो किरियो त असीं बि किरी पवंदासीं छा कंदासीं हा सही शाम जो टाइम तमामु बहितरीनु टाइम लॻो पियो आहे वक़्तु ॾाढो मज़ेदार दोस्तों सही साम्हूं प्राइमरी स्कूल गुट गैंचा सही पासे में गर्ल्स स्कूल गैंचा वणकार रोड जो मंज़र ॻोठ जो मंज़र दोस्तों उस्ताद शोभान जो वञी घर पंहिंजे शाम जो मंज़र बेहतरीन मंज़र मोहम्मद बच्चल मार्केटिंग अज मोहम्मद बच्चल जी मार्केटिंग जेका असां आहे साईं दुकान वग़ैरह उन जा ठहियल आहिनि ऐं जेको सो हिते अलम पाक लॻल आहे हिते साईं पीर खादिम हुसैन शाह सैद जो दुकान ऐं पेटी अथसि होटल बि अथसि तूं भले ठाहे सेठ गुलाम कादिर साईं लाइट पियो ठाहे ऐं चऊंसि पिया त कुझु ख़्याल सां बाबा हथु विझ हा ही साईं नंढिड़ो दुकान रोज़गार पंहिंजो करी वञो साईं गुलाम कादिर जो दुकान रोज़ी करण वारो माण्हू दोस्तों ही ग़रीब माण्हू दुकान हिन वीचारे जो जेको 24 कलाक पंहिंजो बचनि जी रोज़ी पियो करे दुआ कयोसि त रोज़ी में बरकत विझे अलाह साईं पाण ई ठाहे पियो ठीकु आहे दोस्तों जिते हुजो ख़ुशि हुजो पंहिंजे प्यारनि सां गॾु अॻिते हली ॾिसूं त को ॿियो दोस्त यार ॻोठ जी मोरी शाख जी मोरी ठही आहे हुन सां गॾोगॾु शाख में पाणी अॼु आयो आहे शुक्र अलाह जो पाणी जी ॾाढी गंजा में दुआ कयो त हर वक़्तु ख़ुशहाली अचे अच्छा साईं रोज़ी करण वारो माण्हू शाम जे टाइम में पंहिंजे दुकान जे आॾो ज़िक्र इलाही में असीं बि मशगूल ही बि मशगूल आहे त रोज़ी अला साईं हिननि खे गंज ॾे तव्हां दोस्त बि दुआ साईं हाजी रजब अली गंचो न पर हाजी रजब अली राहूजो साहब ही साईं हुनजो वाड़ो मेन जो वाड़ो एजाज़ अली जो भाउ सेठ एजाज़ अली भाउ झक अची वई था साईं हाजी रजब ही असांजो असुली रजब ही अथव सुतो पियो आहे ऐं सॼो कारीगर माण्हू आहे वाह उस्ताद मलूक बची वियो हा साईं शाम जो टाइम आहे कुदरती झक बि अची निकिती आहे ॾिसो ही झुड़ाली मौसम लॻी पई आहे हाजी रजब जी मायूं हाजी रजब पाण ख़ुदि कमु पियो करे मेन जे अॻी पीछी नवाज़ जी होटल हाँ से तूफ़ान अची आला से माफ़ी ॾींदो हाँ साईं अचो त अॻिते हलूं